जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ है जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। हुरन जे रूहानी पेशवा पीर सैयद सिबकतुल्ला शाह राशिदी पीर पगारे ढोरो नारो वेझो ॻोठ फ़कीर लाल मोहम्मद मंगरियो जी दावत में लखनि जी तौदाद में पहुतल। हुर जमायत खे रिवायती लिबास ताज कलंगी पाए नूरानी दीदार ऐं रूहानी ख़िताब कयो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे यूसुफ अस्कर मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। हुरन जे रूहानी पेशवा पीर सैयद सिबगतुल्ला शाह राशिदी पीर पागारे ढोरनारो वेझो ॻोठ फ़कीर लाल मोहम्मद मंगरियो जी दावत में लखनि जी तइदाद में पहुतल। हुर जमायत खे रवायती लिबास ताज कलंगी पाए नूरानी दीदार ऐं रूहानी ख़िताब कयो। पीर पागारे पंहिंजे ख़िताब में चयो त मौसमी असरनि खां बचाव तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं वधि खां वधि वण पोखिया वञनि। मां हमेशह पंहिंजी जमायत खे इहो चवंदो पियो अचां त चोपायो माल धारियो जंहिंमें तमामु घणी बरकत आहे। ऐं वधीक ख़िताब में चयो त पंहिंजे औलाद ते ख़ासि ध्यानु ॾियो, पंहिंजी औलाद खे तइलीम ॾियो, वादकाई जे वक़्तु दुरूद ऐं सलाम जो विर्द कयो। आख़िर में हुर जमायत पाक फ़ौज ऐं पूरे आलम इस्लाम लाइ दुआ घुरी वई। तंहिंखां पोइ अॻिते जे रूहानी सफ़र लाइ रवाना थी विया। जी ठीक है यूसुफ, अपडेट करण लाइ महिरबानी।